नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के चोटियारियों में खबर ॾींदा चोटियारी वेझो ॻोठ ठारू मंगरियो में चोटियारियों आस पास के 20 खां वधीक ॻोठनि ॻोठ मोहम्मद रहीम जावरी अली अकबर शाह सुमार शर नादिर बुगटी बहराम बुगटी नवकोट ठारू मंगरियो जानी जुणेजो अली बख्श शाह समेत केतरनि ॻोठनि के रवासिन चोटियारियों डेम के वधंदड़ आज़ार खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते समाजी अगवान ने ॻोठण डॉक्टर वली कुंबर मजीद मंगरियो सैयद अब्दुल रज़ाक शाह मैडम सलमा कुरैशी अब्दुल गफूर जावरी ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त चोटियारियों डेम जे सिम इलाइके में तबाही आणे छड़ी है जंहिं सबब असांजा फसल खत्म थी रहा आहिनि ज़रई ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि। उन खां अलावा चौपाए माल जो चारो मुकम्मल तौर खत्म थी चुको है। हिननि वधीक चयो त चोटियारियों डेम जे वधंदड़ सिम सबब रवासी लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि जॾहिं त हिननि डीसी सांगड़ वज़ीर आला सिंध वज़ीर आज़म पाकिस्तान का मुतालबो कंदे घुर कई त चोटियारियों डेम जी सेमेज के कंट्रोल करण लाइ फौरी तौर हुकूमत पारां मंजूर कयल ट्यूबवेल लॻाराया आहिनि। आरा कैनाल जे भरा मां सिम नालो कढायो वञे ऐं उन खां अलावा डेम जे वधंदड़ पानी की सतह ते कंट्रोल कराए पानी की सतह के घट कयो वञे त जीअं थींदड़ मुआशी तबाही खां बची सघिजे। गुज़ारिश आहे वजन के अचो सरज़मी ते ॾिसो ॻोठ जी चौधारी हींअर तक़रीबन 1000 एकड़नि जे विच में पानी जेको बीठल आहे मौजूद आहे। सिम जो जेको पानी आहे सीपेज थी नार डैम खां निकिरी नारे खां टिपी हेठों असांजे बंदिन में आयो ॻोठ जी चौधारी पानी बीठल आहे तबाही थी वई आहे न माल बचियो आहे ग़रीबनि सां ज़ुल्म आहे जेको फसल आहे उहे तबाह थी विया आहिनि। इन लाइ गुज़ारिश आहे सिम नालो कढियो वञे। डैम भरजण सां असांजो नुक़सानु केतिरो थी चुको आहे ऐं नुक़सानु अॻिते केतिरो थींदो ऐं इनखे गॾिजी पाण सभु कम खे हलायूं तहरीक हलायूं ऐं अमन सां तहरीक हलायूं प्रेस क्लब जे अॻियां हली धरणियूं हणियूं। चोटियारी कंजर्वेशन फोरम तरफ़ां जेको आहे गुज़िरियल महीने बाक़ाइदा हिकिड़ी गॾिजाणी थी हुई उन में फ़ैसिलो कयो हुयो त चोटियारियूं डैम जे करे जेके नुक़सानात थिया आहिनि उन्हनि खे जेको आहे घटि करण लाइ उनखे मुकमल जेको आहे ज़मीन उनखे आबाद करण लाइ हिकिड़ी तहरीक हलाइणी पवंदी जंहिंजे ज़रिए बाला हुकाम आहिनि ख़ासि करे जेको आहे डिप्टी कमिश्नर सांगड़ ऐं सांगड़ जा MPAs MNAs या CM सिंध उन्हनि ते प्रेशर विझिबो उन्हनि ते जेको दबाव विझिबो त हू जेके आहिनि चोटियारी जा जेके फिज़िबिलिटी में जेके सिम नाला ऐं ट्यूबवेल्स आया आहिनि उनखे फंक्शन कयो वञे सिम नाला ॾिनी वञनि जीअं हीअ जेका आहे सिम ऐं कलर ख़तमु थी वञे ऐं जेको आहे चोटियारनि जा माण्हू उहे पंहिंजी जेका आहे ज़िंदगी उहा नए तरह बहाल करे सघनि। बनने से 6 से 7 यूनियन काउंसिल बिल्कुल सिम और सैलाब के वजह से तबाह हो गई है जिसमें शाह सिकंदराबाद यूनियन काउंसिल गुजरी यूनियन काउंसिल कूंदो यूनियन काउंसिल खलवारी यूनियन काउंसिल जानब ढोरो यूनियन काउंसिल और चोटियारी यूनियन काउंसिल के बहुत सारे गांव शामिल हैं। ये आज भी हम यहाँ जो खड़े हैं वो कोई 30 से 40 गाँव से मुख्तलिफ लोग आए हुए हैं जिसमें मंगरियो बहन सोलंगी और मुख्तलिफ ज़ातों के लोग यहाँ खड़े हैं और ये एहतजाज रिकॉर्ड करवा रहे हैं और हम मुतालबा करते हैं कि फौरी तौर पर सिम नाले दिए जाएँ और चोटियारी डैम में पानी की सतह कम की जाए। अरे डैम का मसला है जो सारा पूरा इलाका ये जो सैम में आ गया है जो गरीब लोग माल घास लग आता था फसलें होती थी और ये जिम्मेदार लोग हैं जिस बोलते हैं कि जमीन जो ज़रात है वो रीढ़ की हड्डी आज इनकी ज़रात बिल्कुल तबाह हो चुकी है। इन लोगों के लिए जो सिर्फ गवर्नमेंट से अपील करते हैं कि दारा इनकी दादरसाई किए जाए और उनके लिए सैम निकाला जाए फौरी तौर पर निकाला जाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।